जे लाइ असां सां तावन कयो आहे सिंधी सकाफ़त जो पहिरियों ब्रांड निम्हा नूर मेमण हालाई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम जी। द शैला गुल शो के साथ आपकी होस्ट शैला गुल आपकी खिदमत में हाजिर है। उम्मीद करते हैं बिल्कुल ठीक ठाक होंगे, जहां भी होंगे खैरियत से होंगे। और आज हमारे इस हफ्ते के प्रोग्राम में आपके लोग माशाल्लाह से जैसे फीडबैक आ रहा है वो तो बहुत ही बेहतरीन, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का बहुत शुक्र है कि आप मेरे प्रोग्राम को बहुत ज़्यादा पसंद कर रहे हैं। जितनी भी पाकिस्तान की सिंध की सेलिब्रिटीज़ मेरे पास आ रही हैं उन सब के साथ जो बातें हो रही हैं वो आपको बहुत पसंद आ रही हैं। हमारे सिंध के जितने अच्छे अच्छे आर्टिस्ट, सिंगर्स, मॉडल्स और डायरेक्टर, प्रोड्यूसर्स, जिनके लिए इतना हमारे पास राइटर्स, हमारे पास शायर, हमारे पास इतना मवाद है माशाल्लाह से कि बैक टू बैक हमारी कोशिश रहेगी कि एक से एक पर्सनैलिटी को हम लेकर आए और उनके साथ आपकी बातें करें, चिट हो तो बड़ा मजा आएगा। जितने भी आपने सिंध के आर्टिस्ट देखे, जितने भी सिंगर्स देखे, बहुत सारे, सबसे बड़ी कंपनी इस वक्त टॉप पे है, एसआर प्रोडक्शन का नाम आपने सुना होगा। मैं मजबूर हो गई कि उसका मुझे इंटरव्यू करना चाहिए। मैंने सिर्फ उसकी ये नहीं कि प्रोफेशनल काम को देख के मुतासर होकर ये इंटरव्यू रखा, लेकिन मैंने आज उनकी ज़िंदगी से कुछ चीज़ें देखी, कुछ चीज़ें जानी, तो मैंने कहा ये इंटरव्यू होना चाहिए। तो मेरे बहुत छोटे और अच्छे भाई हैं माशाल्लाह से आप सबके। एसआर प्रोडक्शन, एसआर क्या है? एसआर है शाहिद राहू जो प्रोडक्शन है। तो उनके प्रोडक्शन में बहुत सारे ऐसे पाकिस्तान के सिंगर्स हैं, हर आर्टिस्ट को ब्रेक देते हैं। आज हमने अपने प्रोग्राम में शाहिद राहू जो को बुलाया है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, क्या हाल है? ठीक है, मैं ठीक ठाक है। कीअं आहियो? करो मान के जल्दी अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, ख़ुशि जो आबाद हुजो। थैंक यू सो मच। पहिरियों त तव्हांजो मां शुक्रिया अदा कंदुमि जो मां नाचीज़ खे हिन जे लाइक़ु सम्झो ऐं मूंखे पंहिंजे हिन प्रोग्राम में जेको आहे त घुरायो। ऐं तव्हांजी टीम जो सभिनि जो थोरा है तो तहांजा तमाम घना थोड़ा कीमती वक्त कढ़ी थे आया। जिस तरह से मैंने कहा कि हम सिंधी में बात करेंगे, कुछ सवालात होंगे, कुछ मिक्स बातें भी होंगी, जिस तरह से हमारे जानने वाले समझे। मेरे इस प्रोग्राम से शुरू से उर्दू करने का एक पैटर्न इसी वजह से कि हमारे सिंध में कितना टैलेंट है ये लोगों को पता होना चाहिए। शाहिद राहू जो कीअं थियो, एसआर प्रोडक्शन कीअं ठही वई? अदी हादसो आहे ऐं हूअं बि चवंदा आहिनि त जेको प्लानिंग थींदी आहे त उहो न थींदी आहे, करे इंसान सोच में बि न हूंदो आहे, सोच में बि न हूंदो आहे त उहो कमु इंसान उन मंज़िल ते पहुचींदो आहे। हालांकि असांजी हिन फील्ड में कोई बि हिन फील्ड में असांजे में कोई कान्हे को। जॾहिं मां हिन फील्ड में आयो हुउमि, यकीन कयो खानदान में मां न आयुमि त टोकूं कंदा हुया। अच्छा, ॾाढो पंहिंजे मतिलबु ईअं सम्झंदा त हिन फील्ड जे अचण में तव्हां राज़ी न हुया ऐं मतिलबु ईअं सम्झंदा त बड़ो माण्हू आहे जे कीअं। एसआर प्रोडक्शन हमेशा सभिनी खे ब्रेक ॾिनो आहे, तमामु सुठे अंदाज़ सां खणी, बल्कि मां बि खोड़ सारा एल्बम तव्हांजा कया आहिनि। तमामु कमु तव्हांजो डिफरेंट आहे। इहो कीअं आइडिया थियो? शाहिद राहू जी छा सोचे करे प्रोडक्शन में अथव? तो मुंहिंजी शुरू खां वठी आदत आहे त मां मतिलबु जदोजहद कयां, पोइ राति न ॾिसंदो आहियां, न ॾींहुं ॾिसंदो आहियां, न बुख। जॾहिं बि इंसान अल्लाह पाक कंहिंजी बि महिनत राइगा नथो करे। जंहिं बि कम में तव्हां वञो ऐं तव्हां ईमानदारी सां, सचाई सां कमु कयो त अलाह साईं तव्हांखे हुन में मंज़िल में कामयाबु कंदो ज़रूरु। मूंखे हर कमु अचे थो, मां कैमरामैन बि पाण आहियां, कैमरा बि हलाईंदो आहियां। उनखां पोइ कैमरामैन आहियां, डायरेक्टर आहियां। उनखां पोइ जेको आहे त एडिटिंग पाण ॼाणिया, हर हिन कम सां ॼाणिया थो। कम खां ॼाणे करे सुठनि सीनियर जेके असांजा प्रोड्यूसर रही चुका आहिनि उहे अॼु बि मां उनजो थोराए थो आहियां। सभिनी खे ऑन स्क्रीन कमु करणो आहे। तव्हां हमेशा पाण छो बैक रहिया आहियो? हाणे कंदासीं कमु इंशाअल्लाह। पहिरीं फनकार कहिड़ो हो पाकिस्तान जो जेके तव्हां कंपनी में कमु मतलब पहिरियों एल्बम करायो हुयो? पहिरियों हक़ीक़त यादि आहे, पहिरियों मां एल्बम जेको जॾहिं कंपनी बंदि त ममता मोलाई जो एल्बम असांखे। अच्छा, हमेशह चवंदा आहिनि त खशड में का रंग रखियलु आहे। हा, पोइ एल्बम कयोसीं ऐं ईअं असांजो स्टार्ट थी वियो। मूंखे हिन फील्ड में 20 साल थी विया आहिनि। मूंखे यादि आहे त मां 2 ईदूं या 3 ईदूं मल्हायूं हूंदियूं ज़िंदगी में, न त मां ईद यकीन कयो अल्लाह गवाह। मतलब इन ॻाल्हि जो ज़ाहिर थियो त एसआर प्रोडक्शन हिन वक़्तु असांजी सिंध जी सभिनी खां टॉप ते तमामु बहितरीन प्रोडक्शन आहे। सभिनी खां वधीक शायदि कहिड़े फनकार अथनि कयो? हाँ, यकीन कयो तव्हां मतिलबु पहिरियों मूंखे तव्हां ॾुखिया लॻो पिया जॾहिं मां तव्हांजो स्टार्ट जॾहिं कमु कयो। न, माण्हुनि मुंहिंजे बारे में अफ़वाहूं बि इलाही फैलाए रखियूं आहिनि। तव्हांजो हिकिड़ो इहो आहे त तव्हां असुल में मुंहिंजो रूल्स आहिनि न, हुनजे अंदरि कमु कंदी आहियां या चवंदी आहियां इहो तरीक़ेकार। बाक़ी तव्हां जेतिरो फ्री रहण हूंदो आहे पंहिंजी तरफ़ां ॾींदी आहियां। मां त यकीन कयो पोइ तव्हां आसान कमु लॻिया। सभु ॻाल्हियूं पंहिंजी जॻह ते, लेकिन कम सां तव्हांजी पंहिंजी मतिलबु केतिरो लॻंदो आहे त शायदि पाण केतिरो सचो आहे कम सां, ईमानदारी सां। तव्हां आदि मूंसां कमु कयो आहे, बाक़ी जेके ॾिसंदड़ आहिनि उहे बि ईंदा आहिनि शो में ईंदा आहिनि। हक़ीक़त आहे त
कुछ माण्हू मूंखां नाराज़ बि थी वेंदा आहिनि उन करे त मां असुल ठाहींदो आहियां न पोइ असुल जे करे माण्हुनि खे ॻाल्हि बुरी लॻंदी आहे छा करे सुठे कम में पंहिंजे असुलनि अॻिले खे जेको अनेस हूंदो न माण्हू त उनखे उहो अॻिले खे बुरो लॻे जेकॾहिं स्टेज ते कोई ईंदो हलो बुरो माण्हू चवंदो बाबा स्टेज ते हलो माण्हू जो फोटो न लॻो त उहो बुरो चवंदो न अच्छा ॿी ॻाल्हि उन खां अलावा इहो त आहे त भई अॼुकल्ह 500 1000 2000 ॾेई करे मतिलबु पैसा ॾेई करे माण्हू मुंहुं ॿुधो आहे क्लियरली ॿुधो आहे के माण्हू पंहिंजी पिक्चर्स लॻाइनि था पंहिंजी वीडियोस पोइ माण्हू चवंदा आहिनि तव्हांजी वीडियो हली थी यूट्यूब ते या कंहिं चैनल ते हली थी पई ही विच में एतिरा सारा माण्हू था अचनि असांखे सूट नथा कनि वणनि नथा असां छा चवंदा आहियूं असांजो कमु आहे रूल्स आहिनि उन्हनि खे फॉलो करणो पहिरियों हुयो कयोसीं पोइ जॾहिं साल माना इहो कमु हलायोसीं पर पोइ बि माण्हू राज़ी न पिया थियनि जेकॾहिं हुनजी हिकिड़ी वीडियो पिया तस्वीर पिया आणो चवनि असांजी 2 लॻनि वरी 2 पिया आणो त चवनि 3 लॻनि वरी जेकॾहिं हुनजा वरी 3 पिया आणो त चवनि पिया त असल में छा आहे स्क्रीन जो जेको कमु आहे न उन सां माण्हू आम माण्हू जो शौक़ु घणो आहे शाहिद राहू जो जेको पंहिंजे कम खां अलावा पंहिंजी फैमिली सां ऐं केतिरा सारा भाती आहिनि बेसिकली लाड़काणी शहर खां तालुक़ कयो केतिरा भाइर भेणूं हुननि जी लाइफ में ऐं तव्हां काई नंबर ते आहियो दी असां माशाल्लाह 9 भाइर आहियूं पहिरें नंबर मां ऐं 2 भेनरूं आहिनि 9 भाइर माशाल्लाह 9 ऐं 2 भेनरूं यार माशाल्लाह क्रिकेट टीम पूरी आहे न दादी माशाल्लाह अमर की शाबाश हुजे अमर क्रिकेट टीम पूरी ठही असां दादा बि आहिनि उनखे बि 9 चाचा आहिनि 2 भेनरूं मतलब खानदानी सिस्टम आहे ओहो जबरदस्त न त पोइ तव्हां सभई भाउ भेण शादीशुदा आहिनि हा 2 मुंहिंजा भाइर शादीशुदा आहिनि 2 भाइर शादी अञा वारा पोइ ते ॿिया बि वेठा आहिनि थोरो सारो तव्हांजी पंहिंजा शादी वारो कोन आयो आहे बस असां इंशाल्लाह कंदासीं हाणे न 2021 में त असां तव्हां खां हर हालत में शादी कराईंदासीं कमिटमेंट किया मां शादी ता इंटरव्यू कयो तो कोई असांजी शादी ते न मां सीरियसली चवां थी शायद जी असां 2021 में शादी कराईंदासीं रिश्तो जेको आहे सो असांजे तरफ़ां अथव हाणे तव्हां पंहिंजी छोकिरी ॿुधायो सुठी जेका हुजे असां शायद सां शादी कराईंदासीं तमामु सुठो इंसानु आहे पंहिंजी जॻह ते पर शायद इहे सभु ॻाल्हियूं ज़िंदगी जूं पंहिंजी जॻह ते मोहबत जे हवाले सां ज़रूरु पुछंदसि त ज़िंदगीअ में अहिड़ा ॾुख एॾा मसला पंहिंजी एतिरी नंढी एज में पंहिंजे पाण खे एतिरो सफ़ा कुझु पिक्चर्स तव्हांजूं कुझु वीडियोस जेके पब्लिकली घणियूं आउट थियूं उन्हनि शइ माण्हुनि खे सवालिया निशान ॾेई छॾियो त शाहिद राहू जो पंहिंजी कंपनी सां पंहिंजे आर्टिस्टनि सां सिंध जे हुन हर तबिके सां मोहबत करण वारो माण्हू हुनखे आख़िर अहिड़ो छा थी वियो जो इतने ॻाल्हि खे एतिरो ज़हन ते हावी करे पंहिंजी ज़िंदगी ख़राबु करे छॾी मुंहिंजूं कुझु ग़लतियूं हुयूं जंहिंजे करे मतिलबु थी वियो ऐं यकीन कयो मां वाक़ई पंहिंजे मतिलबु निकिरी वियो बस में न मां अलाह ॼाणे थो बस में बिल्कुलु ऐं मां पाण सोचींदो हुउमि त मां ऐं मुंहिंजी अम्मा बि ॾाढो परेशान हूंदी मूंखे चई बि न सघंदी ऐं मुंहिंजी मतिलबु तव्हां इहो कॾहिं पाण सोचो त हर दुनिया जे कम सां एतिरो सिंसियर ऐं सुठो रहण वारो माण्हू पंहिंजे पेरेंट्स सां नाइंसाफ़ी पियो करे किथे पंहिंजी माउ खे एतिरो परेशान पियो करे पंहिंजे पीउ भाइरनि भेणुनि खे एतिरो परेशान पियो करे त शाहिद ईअं छो पियो करे शाहिद ठीकु आहे हिकु रिश्ते जे पोयां इंसान जी का एतिरी मजबूरी न आहे हूंदी ईअं मजबूर बि न आहे थी वेंदो माण्हू पर हर शइ जा हिकिड़ा रूल्स रेगुलेशन्स तरीक़ेकार हूंदो आहे एतिरो छो बसि अदी मां जो मूंखे कुझु आहिनि वज़ाइफ़ पर नथो बयानु करे सघां पर हक़ीक़त इहा आहे त मां जेके नौजवान अॼुकल्ह जेके उन्हनि खे बि मां मैसेज ॾियणु चाहियां थो त इन तहत त वाक़ई जे करे तव्हांजो माण्हू को ज़िंदगी में वञे थो त ख़ुदा रहा तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे ज़िंदगी सां न खेॾो शायद पोइ ईअं चइजे थो मतिलबु जेतिरियूं बि ज़िंदगी जूं ॻाल्हियूं हलियूं हिकिड़ी मोहबत जे पोयां रिश्तनि सां नाजाइज़ी करे वियो था हा पंहिंजे ईअं सम्झो त कई नाजाइज़ी कईसीं माउ पीउ भाइर भेणूं उहे किथे नज़र आया ॿाहिरां थी इंसान आहे कोशिशि त घणी करे थो पोइ बि न निभाए त किथे किथे खुटी थो पवे ऐं इंशाल्लाह ताला हाणे कोशिशि आहे त मतिलबु हाणे सभिनी कंप्लेन ख़तम थी वई ऐं इन खां वधीक वॾी ऑनियर मतिलबु तव्हां असांजे हिन प्रोग्राम में शैला गुल शो मां अदा शायदि वाइदो कयो त 2021 में हाणे स्टार्ट में शादी कंदो ज़रूरु असां पाण जी शादी कराईंदासीं खोड़ सारा आर्टिस्ट आहिनि जिन तव्हांजे हिन कंपनी में कमु कयो आहे तव्हांजा पंहिंजा जेके फेवरेट कहिड़ा आहिनि सिलेक्ट नाला करे ॿुधायो सभु जिन बि मूंसां कमु कयो न ईअं न मतिलबु पंहिंजी पसंदि सां कंहिंजो आवाज़ पसंदि आहे हाणे मां हिकिड़े जो नालो खणंदो मूंखां सवाइ तव्हां कंहिंजो नालो खणी सघो था सभई मुंहिंजे पसंदि अच्छा सभु पसंदि सभु सुठो कमु कंदा हर माण्हू जी पंहिंजी वैरायटी आहे हर माण्हू जी पंहिंजी टेस्ट आहे अच्छा कुझु असां वटि सेगमेंट आहिनि प्रोग्राम में मां उहे इन कंदी आहियां उन में थोरा सवाल कुझु डेंजरस बि हूंदा आहिनि त उहे सवालनि जी हाणे सही तरह सां ख़बर पवंदी अदा शायदि हिकदमि सदा साह भरे थो ख़ैर एॾी परेशानी ॻाल्हि आहे सभिनी खां पहिरियां जेको असांजो आहे सेगमेंट उहो आहे रैपिड क्वेश्चन तव्हांजे जेको पसंदीदा आर्टिस्ट आहिनि जेके खोड़ सारा जिन जी फिल्मूं ॾिसो था ड्रामा ॾिसो था उन्हनि मां केरु तव्हांखे पसंदि आहे सभिनी खां पसंदीदा आर्टिस्ट में ॿुधायो
मूंखे सलमान खान तमामु सुठो लॻंदो आहे ऐं शाहरुख खान। छो उहे छो था पसंदि कयो? उन्हनि जी छा उन्हनि जी ख़ासियत उहो हाणे या त एक्टिंग तमामु ऐं पंहिंजे कम सां ॾाढा सचा आहिनि। अच्छा, तव्हांजी फेवरेट एक्ट्रेस कहिड़ी आहे? करीना कपूर इंडिया में। अच्छा, उन सां कॾहिं मौक़ो मिले तव्हांखे एक्टिंग करण जो? मां त कुझु नसीब पायो। अच्छा, पाकिस्तान जे कहिड़ा आर्टिस्ट पसंदि आहिनि? शान, फिरोज खान, खानी ड्रामो जेको हलंदो हो तव्हां थी टेलो सुठो। उन खां पोइ हुमायूं सईद जो, हालांकि मूंखे हुमायूं सईद कॾहिं बि न वणंदो, इहो जेको मेरे पास तुम हो, इहो बस चरन वांगुरु वेही ॾिसंदा हुआसीं। तव्हांखे दिलि सां लॻंदो? सभिनी फनकारनि खे तव्हां पंहिंजी कंपनी में साइन कयो आहे, पाण खे ज़ाती अगरि मौक़ो मिलंदो आहे म्यूज़िक ॿुधण जो त सभिनी खां वधीक कंहिंखे ॿुधंदा आहियो? मैडम आफ़ताब असांजी सिंध जो शान आहे ऐं असांजो माना पूरी दुनिया उस्ताद आहे माशाअल्लाह। ऐं तव्हां कुझु नसीब हुयो जो तव्हां सिंध में जेको आहे तव्हां उन खां गानो बदिलायो आहे। कमकार त कयूं था पर एतिरा वॾा वॾा ऑनर्स मतिलबु असांजी लाइफ में अची चुका आहिनि, लख थोरनि माली जा। अचानक निंड मां अखि खुलंदे ई ॾिठो त तव्हां पाण थी विया आहियो इमरान ख़ान, त तव्हांजूं छा फीलिंग्स हूंदियूं? शायदि इमरान ख़ान मतलब वज़ीर आज़म थी वियो आहे। अच्छा, डायरेक्ट वज़ीर आज़म भले इमरान ख़ान वज़ीर आज़म त क्रिकेटर बि आहे, सुठो माण्हू बि आहे। त सभ खां पहिरियों मां पंहिंजी शादी लॻे थो त उनजी तारीफ़ हुजनि कुझु सभ खां मां पंहिंजी पहिरियों शादी कराई। ये असांजे मथां वज़ीर आज़म जो पहिरियों हुजनि। अच्छा, फ्लैशबैक सेगमेंट में असांजे कुछ सवाल आहिनि, कुछ ज़िंदगी जा सीरियस सवाल आहिनि, उन्हनि मां कुछ सवाल तव्हां खां पुछणु चाहियूं था। त एसआर प्रोडक्शन यानी जेको शाहिद राउत जो एतिरो वॾो प्रोडक्शन सिंध लेवल में पाकिस्तान लेवल में कमु थो करे पियो, उन जे बारे में कहिड़ी ॻाल्हि जेका फैंस खे ख़बर ई कान्हे, अञा ताईं खे ख़बर न आहे? इश्क जी ख़बर आहे, फैमिली जी ख़बर आहे, सब कुछ जो तमामु कमज़ोर आहे। सेकंड क्वेश्चन मुंहिंजो इहो आहे त ज़िंदगी जो कहिड़ी ॻाल्हि आहे जिते सभिनी खां पहिरियों तव्हांखे रोअण आयो हुयो, तकलीफ़ पहुती ॾाढी, शायदि पहिरियों दफ़ा रोनो हुयो? ये दादी घणा दफ़ा रोना आहियो, कहिड़ो ॾींहुं मां ॿुधायां त रोना, यकीन कयो। शायदि हमेशह रोईंदो आहे, मतलब दुख जो सेंसिटिव पहिरियों घटि रोअण थींदो, ही साल जो न मां तकलीफ़ कंटिन्यू रोई। ज़िंदगी जी सभ खां वॾी ख़ुशी उहा ॿुधाइण खां पहिरीं दफ़ा मिली? मुंहिंजे लाइ त ख़ुशी आहे ॾींहं तमामु रहिया, पर इहो त जॾहिं मुंहिंजो बाबा या मां उमिरि ते विया हुया, मुंहिंजी नंढी भेण ऐं मुंहिंजो भाउ, त मूंखे ख़ुशी थी त मुंहिंजी माउ मुंहिंजी जन्नत वञे थी जेका त उमिरि। छा ॻाल्हि आहे, बहितरीन, कमाल। मूंखे अञा ताईं कंहिं अहिड़ो जवाबु न आहे, एॾो सीरियस थी ॿुधायां। अच्छा, सभिनी खां वधीक अटैच कंहिंसां आहियो, जेकर उहो विछड़ी वियो हुजे, छा इहो ई साॻियो हिकिड़ो मोहबत जो रिश्तो ऐं उन खां अलावा बि को ॿियो ज़िंदगी में रिश्तो? मुंहिंजी अम्मा सां ॾाढी अमड़ सां लॻंदी, पोइ कॾहिं कॾहिं मां चवंदो आहियां अलाह साईं मुंहिंजी हयाती उनखे ॾे, पर मां चवंदो आहियां जेकर अम्मा हीअं तकलीफ़ मां दुनिया जे मसइलनि मां घुमी फिरी जॾहिं माउ जो चहिरो ॾिसंदो आहियां त यकीन कयो मां ईअं ॼण इंसान धोपिजी वेंदो आहे, मां ईअं थींदो आहियां। पोइ मां चवंदो जॾहिं मुंहिंजी माउ न हूंदी त मां कंहिंसां पंहिंजा दुख वेही सघंदुमि। अच्छा, अहिड़ी का ग़लती जिते अञा ताईं पछतावो हुजे? काफ़ी ग़लतियूं जंहिंजे करे मूंखे हुनजो ॾोह को बि न आहे, जंहिंजे करे मूंखे पाण खे तकलीफ़ आई त मां हुन ग़लतियुनि में हुनखे माना विञाए वेठो मथां सां, ऐं पोइ उनजो पछतावो मूंखे अॼु ताईं आहे, शायदि ज़िंदगी भर मूंखां विसरंदो बि कान। छा हो उन मोहबत में, अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि हुई जंहिंजे करे शायदि पंहिंजी ज़िंदगी सॼी ख़राबु करे छॾी? बसि मुंहिंजी हुन सां तबियत हिकिड़ी मैच थी वई, पोइ मां पियो चवां त शायदि मतिलबु हक़ीक़त ॿुधायां थो, जीअं रिश्तो हुन जेको निभाइण शायदि मुंहिंजी माना मूंखे पोइ डपु लॻणु लॻो ॿियनि रिश्तनि खां। शायदि मां माशाअल्लाह सां प्रोड्यूसर आहियो, कंपनी हलायो था, खोड़ सारा सिंगर्स तव्हांजा गाना ॻाइनि था, तव्हां शायदि कॾहिं खां शुरू कई आहे? अॼु पहिरियों मां शायदि कंदुमि शुरू में, हिन खां मुंहिंजो अचण बि न शायदि, पहिरियों मां शायरी कंदुमि, पोइ जॾहिं हिन में डायरेक्शन में आयुमि पोइ शायरी खां ध्यानु हटियो, कॾहिं कॾहिं कंदुमि। मां बि त तव्हांजो कलाम ॻायो न, हथ ॿधी दिलि भर खे वेहंदुसि वञी दर ते, माफ़ी ॾे नौकर खे यार खे परचाइणो आहे, हथ बि ॿधंदासीं पेर बि ॿधंदासीं, मिंतूं बि कंदासीं। इहो माशाअल्लाह तमामु गानो पहिरियों त मुलवान मुल्तान मौलाई ॻायो आहे, तमामु सिंध में धूम मचाए छॾी आहिनि, 2020 जो ऐं चवंदा आहिनि जेकी बि दिलि सां ॻाल्हि लिखबी आहे त उहा माण्हू जे दिलि खे टच कंदी आहे, त इन करे पोइ उन खां पोइ मां चाहियां पियो त तव्हां ॻायो ऐं मतिलबु इन गाने मूंखे ॾाढी फरमाइश कई तव्हां, ऐं मूंखे मां थैंकफुल बि आहियां तव्हांजी, तमामु सुठो मुंहिंजो फेवरेट गानो, ऐं जेके मूंखे पसंदि हूंदा आहिनि दिलि सां गाना न मां तव्हांखे जीअं चयो त मां ॻाईंदी बि आहियां। मां तव्हांखे ॾिसंदड़नि खे जे लाइ तव्हां कुझु ॿुधायो, मां बि ॿुधाईंदुसि, पहिरियों तव्हां ॿुधायो पोइ मां इहो गानो साॻियो ई गानो मूंखे। पेर बि पवंदासीं, माफ़ियूं बि वठंदासीं, मेड़ियूं बि खणंदासीं, यार खे परचाइणो आहे, ओ ज़िंदगीअ खे ठाहिणो आहे, हथ ॿधी दिलि भर खे वेहंदुसि वञी
कलाम आहे मूंखे ॾाढो वणंदो आहे जॾहिं मां ॻायो त ऑटोमेटिकली स्टूडियो में हिकिड़ो अजीब मुंहिंजे लाइ माहौल क्रिएट थी वियो मुंहिंजी दिलि चयो अलाए किथे बीठी आहियां ऐं छा पई ॻायां हे तव्हांजी शाइरी में अहिड़ा लफ़्ज़ मतिलबु छेकियल ई लिखियल आहिनि कमाल आहे लफ़्ज़नि जो माशाल्लाह मां तव्हांखे पाण अप्रिशिएट कंदसि तव्हां शाइरी कंदा कयो ॾाढी सुठी कंदा रहंदासीं मां ज़रूरु चाहींदसि ॾिसण वारनि जे लाइ को मैसेज जंहिं बि इंसान में उमेद रखो इंसान में उमेद रखो अलाह पाक ते यकीन कयो पंहिंजी महिनत कयो जदोजहद महिनत कयो अलाह जो यकीन कयो इंशाल्लाह पंहिंजी मंज़िल ते बिल्कुलु बिल्कुलु बेशक हिन में कोई शक न आहे त नियत साफ़ मंज़िल आसान आहे तव्हां ॿियनि जे लाइ सुठो सोचींदा त अलाह साईं तव्हांजे लाइ ऑटोमेटिकली सभु कुझु बहितरीन करे छॾींदो आहे ऐं ईअं ई हलंदो आहे लॻंदो आहे तव्हांजा अलाह हमेशह तव्हांखे आबाद रखे ऐं थैंक यू सो मच ऐं इन सां गॾु मां तव्हांखां इजाज़त वठंदसि इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही सिहत रही त वरी तव्हां सां दशहरा गुल शो में थी मुलाक़ात पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा अलाह निगहबान Thanks for watching this video. For more updates, subscribe Shehla Gul Official.